भाई जमीन के पानी का मसला नहीं है, ये काश्त का सिर्फ मसला नहीं है, ये सिंध में बसने वाले 7 करोड़ अवाम के जीने और मरने का मसला है। आप हमसे ये पीने का पानी छीन लोगे तो क्या हम 7 करोड़ अवाम को प्यासा मारेंगे? और अगर इस तरह का कोई मंसूबा आप बना रहे हैं तो आप क्या समझते हो कि पाकिस्तान पीपुल्स पार्टी खामोश बैठेगी? जो आज ड्रामा करते हुए कैनालों के इशू पे निकले ये लोग कौन है? कालाबाग डैम के हक में रैलियां किसने निकाली थी? यही फंक्शनल मुस्लिम लीग उन दौर में सांगड़ में इन्होंने रैलियां निकाली। अगर है किसी में हिम्मत जो जीडीए में शामिल है, मेरे साथ बैठे। केनालनि वारो मामलो सिंध जे अवाम लाइ ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। पीपल्स पार्टी ख़ामोश न विहंदी। 18 अप्रैल ते केनाल मंसूबे बाबति अवाम खे आगाह कंदासीं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इना मेमूर जो टंडे जाम में जलसे के खिताब चयाईं केनालनि वारे मामले ते आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कई पई वञे। सदर वटि कंहिं बि मंसूबे जी मंज़ूरी जो इख्तियार नाहे हूंदो। कुछ माण्हू शुरू खां ई पीपल्स पार्टी ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कंदा आहिनि। पीपल्स पार्टी कॾहिं बि केनालनि वारे मामले ते ठा न कंदी। सिंधु ते 6 केनाल्स मंजूर नाहिनि। केनाल ठहण न ॾींदासीं। 18 अप्रैल ते सभिनी खे ॿाहिरि निकिरणो आहे। पीपल्स पार्टी एमपीए फराल टालपुर जो टंडे जाम में जलसे खे खिताब चयाईं नथा चाहियूं त कराची जे माण्हुनि खे पीअण जो पाणी न मिले। पाणी न सिर्फ़ सिंध पर सॼे मुल्क जो मसइलो आहे। 18 अप्रैल ते सभिनी खे हैदराबाद में गॾु थियणो आहे। पाकिस्तान अलाए केतरा नुकसान कढिया आहिनि। अब सिंध और पंजाब का झगड़ा नहीं होना चाहिए। हमारे पानी पर डाका नहीं चाहिए। अॼु 7 करोड़ माण्हुनि खे नुकसान ॾेई हिकिड़ी नंढी केनाल तव्हां कुर्बान नथा करे सघो। हिकिड़े केनाल ते पाकिस्तान खे टोड़नि जूं ॻाल्हियूं था कयो, सूबनि खे विढ़ाइण जी कोशिश था कयो। बिलावल साहब खे इहो क़बूल न आहे, पीपुल्स पार्टी खे इहो क़बूल न आहे। सिंधु मां केनाल कढण सां 7 करोड़ माण्हुनि खे नुक़सान थींदो। छा अवां 7 करोड़ माण्हुनि लाइ नंढड़ो केनाल कुर्बान नथा करे सघो? हिकिड़े केनाल लाइ पाकिस्तान खे टोड़ण ऐं सूबनि खे विढ़ाइण जूं ॻाल्हियूं कयो था। पीपल्स पार्टी खे इहा ॻाल्हि क़बूल न आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जो पाणी बचाइण लाइ जलसा करे रहियो आहे। संदसि हथ मज़बूत करणा आहिनि। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़े जो टंडो जाम में जलसे खे खिताब। समूरी सिंध तकरारी केनालनि खिलाफ़ मिड़ी मुठ थी वई। शहर एहतजाज। कराची में जैसकम बशीर खान ग्रुप तरफां चौथे ॾींहुं बि बुख हड़ताल जारी। मली जामशोरो ऐं कड़ियो घवर में एहतजाजी रैलियूं। बाऊ खोसो चोवर चमारी दादू दड़ो कजर मेहरापुर ऐं मीरपुर बठोरो में बि अवाम रस्तनि ते निकिरी आयो। नसीराबाद नओं अमरोड काज़ी अहमद रतोदिरो इस्तिजावल में बि सरापा एहतजाज मणियल। सांगड़ थड़ी मोहब्बत वारे अगड़ा डहरकी गंबट ऐं गोरकी में भी तकरारी केनालनि खिलाफ एहतजाज। हाला जाम नवाज अली कंडियारो खुंब लालू रैंक मचियारी पिरोमल टंडो आदम ऐं टंडो अलियार में भी सिंधु ते दाड़े खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरा। खैरपुर नातन शाह में घोट कुआं जो जानन सूदो केनाल रिथा खिलाफ एहतजाज। अॻवाननि चयो आहे त सिंधु दरिया सिंध जो जियापो आहे। वफ़ाक़ सिंधु मां केनाल कढण में कामयाब थी वियो त सिंध जी सरज़मीन बंजर बणिजी वेंदी। केनाल कढण वारो फ़ैसिलो सिंध जे हक़नि ते धाड़ो आहे जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। कैनाल समूरा, कैनाल समूरा, कैनाल समूरा।
सिंधु मां कैनाल कढण वारी रिथा खिलाफ अवामी राब्ता मुहिम। पीपल्स पार्टी जो रावल हाउस टंडो जाम में शानदार जलसो। पीपल्स पार्टी एमपी फराल टालपुर सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम मेमून ऐं निसार कोड़े समेत हज़ारे कारकुन शरीक। कैनाल रिथा खिलाफ सख्त नारेबाजी। शर्जील इनाम मेमून पाण कैनालन खिलाफ नारा हणाया। जलसे में तकरारी कैनालन खिलाफ ठहराव भी मंजूर। अमेरिकी कांग्रेस वफ़द जी आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर से मुलाकात। दहशतगर्दी खिलाफ जंग में पाक फौज के किरदार की वाखाण। ISPR जो चवण है तो मुलाकात में गडियल दिलचस्पी के मुख्तलिफ मामलन ते ख्यालन की डेवट ऐं इलाइक़े इस्लामती तोड़े दिफ़ाई सरकार ते जोर दिनो वियो। स्ट्रेटेजिक मुफ़ादन की बुनियादन ते लगातार राब्ते की अहमियत जो भी वर्जाओ। दहशतगर्द तंजीमूं अफगानिस्तान में ऑपरेट थी रहियूं आहिनि। अफगान हुकूमत का मुतालबो था करियूं त दहशतगर्दन के लगाम विझे। असां पॉलिसी तब्दील नथा करे सघूं, उहो असां ते आहे त असां सुठे पॉलिसी वांगुरु रहूं था या तकरार सां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो लंडन में मीडिया से ॻाल्हियूं। चवे तो 1.5 लाख पाकिस्तानी नौजवाननि के बेलारूस में रोज़गार मिलंदो। बेलारूस दौरे दौरान ज़राअत समेत ॿियनि शोबनि में सरकार ते भी ॻाल्हि ॿोल थी। नए माली साल की बजट तैयारी ऐं ॿियनि मामलनि ते पाकिस्तानी इख्तियारनि ऐं IMF जी टेक्निकी वफ़द विच में ॻाल्हियूं सुभाणे खां शुरू थियण जो इम्कान। नवनि टैक्स कदमनि ऐं टैक्स नेट के वसी करण ते भी ॻाल्हि ॿोल थींदी। ज़रियनि मूजिब नए ख़ासि इक़्तिसादी ऐं एक्सपोर्टर ज़ोन्स जी टैक्स मराहतनि ते हतमी फ़ैसिलो थींदो। मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि खे मुंहुं ॾियण लाइ पेट्रोल ऐं डीज़ल ते 5 रुपया फ़ी लीटर कार्बन लेवी लॻाइण बाबति भी फ़ैसिलो थींदो। कराची में फ़लस्तीनियुनि सां यकजहती लाइ जमायत इस्लामी तरफ़ा शरह फैसल ते गज़ा मार्च। हज़ारे माण्हू शरीक। 22 अप्रैल ते सॼे मुल्क में शटरबंद हड़ताल जो ऐलान। इसराइल गज़ा में फ़लस्तीन जी नस्लकुशी करे रहियो आहे। गडियल क़ौमुनि जे चार्टर जा बकिया उड़ेड़िया पिया वञनि। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम जो ख़िताब। जमायत उलमा इस्लाम तरफ़ा भी कराची में इसराइल खिलाफ़ मार्च। 28 अप्रैल ते मीनारे पाकिस्तान ते मिलियन मार्च जो ऐलान। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त इस्लामी दुनिया जा हुक्मरान अमरीका जा कठपुतली बणिजी विया आहिनि। इसराइल अरब मुल्कनि जी पुठी में खंजर हयो आहे। फ़लस्तीन में 20,000 औरतुनि जी शहादत भी मुसलमान हुक्मराननि के गफ़लत जी निंड मां उथारे नाहे सघी। आलमी मंडी में कच्चे तेल के अघनि में लगातार घटिताई। हुकूमत जो अवाम के रिलीफ ॾियण ते गौर। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वॾी घटिताई जो इम्कान। ज़रियनि मूजिब पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में 12 रुपया फ़ी लीटर घटिताई जो इम्कान। पेट्रोलियम शयुनि में घटिताई जो ऐलान 15 अप्रैल ते कयो वेंदो। ईद ते एतिरा ॾींहं पेके छो वई। कोठड़ी में पुछाणो करण ते ज़ाल मुड़स के कुआड़ियूं हणी मरणी करे छॾियो। खुदा जी बस्ती वारे इलाइक़े में औरत तहमीना चांडियो मुड़स दिलबर के कुआड़ियूं हणी मरणी कयो। वाक़े बाद जवाबदार औरत मुड़स के मौल समझी कुहाड़ी समेत थाने ते पेश।